अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं मौजूद आज मां तो ॿुधाईंदुमि त ज़ार ज़िंदगी ड्रामे जे बारे में जेका काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त ज़ार ज़िंदगी ड्रामो ईंदो बि कोन, तव्हां कूड़ण था ईअं ईअं काफ़ी मतिलबु माण्हू चवनि था व्हाट्सअप में इन में काफ़ी चवंदा आहिनि ज़ार ज़िंदगी ड्रामो ईंदो बि कोन। पहिरां ॿार ज़ार ज़िंदगी ड्रामो अची वियो आहे, उनजो रिलीज़ डेट बि थी चुको आहे। ठीकु आहे, वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकर तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नया आहियो त पहिरें सभु खां पहिरियों असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन ईंदो ऐं असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी। जी तो पहिरियों दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदी। पहिरियों दोस्तों ज़ार ज़िंदगी ड्रामो जेको आहे उहो तमामु जल्द अची वियो आहे। ठीकु आहे, तव्हांखे मां ॿुधायो ईद खां बाद हीउ ड्रामो हलंदो। जीअं त ईद खां बाद ईद थी चुको आहे ऐं अॼु ईद खे 3 ॾींहं आहे ऐं ड्रामो जेको आहे त हिनखे रिलीज़ करण जो डेट आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त 9 मई जेको आहे त हिन ड्रामे खे रिलीज़ करण जो डेट फिक्स कयो वियो आहे। हिन ड्रामे खे जेको आहे 9 मई ते रिलीज़ कयो वेंदो ऐं हिन में तमामु बहितरीनु अदाकार असद कुरैशी, निसार शाह, अब्बास गुलोडाणो ऐं तमामु ॿिया बि आज़म मिंगल ऐं तमामु ॿिया मजू सतार लाड़ ऐं तमामु ॿिया बहितरीनु अदाकार मौजूदु आहिनि। जी त पर दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं असांजे वीडियो खे लाइक भी कंदा ऐं कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। असां कंहिं फनकार ते कंहिं अदाकार ते वीडियो ठाहियूं, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पर दोस्तों ईअं न हूंदो आहे त असांखे को न्यूज़ वग़ैरह मिलंदो आहे तव्हांखे असां इंफॉर्मेशन ॾींदा, ईअं न आहे त या तव्हां माण्हू काफ़ी तव्हां कूड़ हणंदा हो या हूअं हूअं ईअं न हूंदो आहे। त असांखे को मालूमात या को बि असांखे अहिड़ो को न्यूज़ मिलंदो आहे तव्हांखे असां ॾींदा आहियूं। ईअं बसि बाक़ी जेका माण्हू जीअं चवंदा आहिनि उनखे चवण जो बसि कोई अहिड़ो को मसइलो कोन आहे। पर हाल उहे पंहिंजे घर में ख़ुशि, असां पंहिंजे घर में ख़ुशि, मौला हुननि खे बि ख़ुशि करे ऐं असांखे बि ख़ुशि करे। जीअं त पहिरियों दोस्तों असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो पसंदि हुजे लाइक बि कंदा ऐं कमेंट में पंहिंजो राय ॾींदा।